अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, ठीकु ठाक आहियो? SPSC तरफ़ां सिंधी लेक्चरार जे इंटरव्यू में जेकी सवाल पुछा विया आहिनि उन्हनि खे असां ॾिसी रहिया हुआसीं ऐं गॾोगॾु उन्हनि सवालनि जा जवाब बि ॾिसी रहिया हुआसीं, डिस्कस करे रहिया हुआसीं। उन सिलसिले में अॼु असां जेको इंटरव्यू डिस्कस कंदासीं उहो आहे इंटरव्यू नंबर 5। हिन खां पहिरियां असां 4 इंटरव्यू सवाल ऐं जवाबनि सां गॾु डिस्कस करे चुका आहियूं। अगरि उहे तव्हां न आहिनि ॾिठा त उहे बि तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल ते ई हिन ते ई मिली वेंदा, उहे बि तव्हां ज़रूरु ॾिसी वठो। अच्छा, इंटरव्यू नंबर 5 शुरू करण खां पहिरियां गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजो अञा ताईं यूट्यूब चैनल सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब करे छॾियो। शुरू कयूं था। पहिरियों जेको सुवालु पुछियो वियो उन शागिर्द खां इहो त पंहिंजो तारीफ़ करायो। उन खां पोइ अच्छा, हिन खे हीअ जेके सवाल मूंखे हथ था अचनि, सोशल मीडिया ताईं हथ था अचनि, उन ताईं रिसीव था थियनि ऐं जेकी उन्हनि शागिर्दनि खे कुझु यादि आहिनि त उहे ई शेयर था करनि। बाक़ी सवाल त इंटरव्यू में काफ़ी पुछा था वञनि, पर हिते जेके असां वटि ताईं पहुचनि था उहे कुझु सवाल पहुचनि था। उन खां पोइ तारीफ़ खां पोइ जेको सवालु पुछियो वियो, जे काक ककोर या कापड़ी किताबु आहे, कंहिंजो लिखियलु आहे? इहो शेख अयाज़ जो किताबु लिखियलु आहे। हाणे थी थो सघे वरी इन किताब जे बारे में पुछा करनि त इहो किताबु जेको आहे अदबी ख़तनि ऐं अयाज़ जी डायरीअ जा कुझु वर्क इन्हनि ते शामिलु आहे। इन मजमूए में इहे शामिलु आहिनि। लॻभॻि आई थिंक 22 जेके आहिनि हिन में ख़त या 16 कुझु ईअं ख़त आहिनि हिन में। उन खां पोइ सवाल नंबर 3 इंतिहाई अहम सवाल आहे त मकालो मज़मून ऐं मकालमे में कहिड़ो फ़र्क़ु आहे? इहो सवालु पुछियो वियो उन शागिर्द खां। हाणे ॾिसो, मज़मून जेको आहे उहो मुख़्तसर हूंदो आहे, ठीकु आहे। मज़मून जेको हूंदो आहे उहो मुख़्तसर हूंदो आहे ऐं मकालो वरी छा हूंदो आहे? उहो काफ़ी डिघो हूंदो आहे, यानी की माना लेंथ में हूंदो आहे, लेंथी हूंदो आहे, डिघो हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं मज़मून मुख़्तसर हूंदो आहे। हाणे मज़मून छा हूंदो आहे? कंहिं बि टॉपिक ते जेको लेखक हूंदो पंहिंजा ख़्याल, राया, तजुर्बा साफ़ ऐं सादनि लफ़्ज़नि में पेश कंदो आहे, ठीकु आहे। ऐं मकाले में छा हूंदो आहे त उन मौज़ूअ ते तहक़ीक़ ऐं खोजना थियल हूंदी आहे, हवाला पिणु ॾिना वेंदा आहिनि। यानी मज़मून खां जेको आहे मकालो तवील आहे, डिघो आहे, ऐं मकाले लिखण जे लाइ तव्हांखे तहक़ीक़ करणी पवंदी, रिसर्च करणी पवंदी ऐं कुझु हवाला जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॾियणा पवंदा। जॾहिं त मज़मून में इहे जेके शयूं आहिनि एतिरियूं न आहिनि। हिकिड़ो सादो आहे, सिंपल आहे, जंहिंमें माण्हू पंहिंजा राया, पंहिंजा ख़्याल कंहिं टॉपिक जे हिसाब जे मुताबिक़ पेश करे सघे थो ऐं उन में बि तहक़ीक़ ऐं खोजना बिल्कुलु उन में जेका आहे उहे रेफरेंस ॾेई थो सघे, पर मुख़्तसर हूंदो आहे बनिस्बत मकाले जे। मकालो डिघो हूंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ आहे मकालमो। हाणे मकालमे खे अंग्रेज़ी में डायलॉग चइबो आहे। जॾहिं मां डायलॉग चवां थो त तव्हांखे पाण खे ईअं सम्झो त माना हिकिड़ी क्लैरिटी थी वई। जेके असां वाता लफ़्ज़ ॻाल्हायूं था, गुफ़्तगू कयूं था हिक ॿिए सां, इहे छा आहिनि? मकालमा आहिनि। लेकिन जॾहिं असां लिटरेचर में ईंदासीं, अदब में, त पोइ चवंदासीं ड्रामनि, नाविलनि ऐं अफ़साननि में उन्हनि में किरदार हूंदा आहिनि, कहाणी हूंदी आहे, किरदार हूंदा आहिनि। उहे किरदार वरी हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि। त ड्रामनि, नाविलनि ऐं अफ़साननि में किरदारनि जे वाता अदा थींदड़ जुमिलनि खे मकालमा चइबो आहे। मकालो यानी कलाम करणु, गुफ़्तगू करणु। त सवलो आहे, जेके डायलॉग्स हूंदा आहिनि उहे मकाला सॾिबा, मकालमा सॾिबा आहिनि। मकालो त हिकिड़ो तवील मज़मून थी वियो, डिघो मज़मून थी वियो, जंहिं ते तहक़ीक़ हुजे, खोजना थियल हुजे, हवाला ॾिनल हुजनि। ऐं मज़मून जेको आहे उहो मुख़्तसर हूंदो आहे, जंहिंमें लेखक उन टॉपिक ते पंहिंजा राया बि पेश कंदो आहे, तजुर्बा बि पेश कंदो आहे सादनि लफ़्ज़नि में। उन खां पोइ जेको सवालु पुछियो वियो 4 नंबर ते, उहो आहे वही खाते जा पन्ना कंहिंजी आतम कहाणी आहे? त हिन जो जवाबु आहे लक्ष्मण कोमिल जो। हाणे लक्ष्मण कोमिल जेको आहे उन जे बारे में थी थो सघे वरी पुछा बि करनि, त हिते मां शॉर्ट उन जो इंट्रोडक्शन ॾिनो आहे। लक्ष्मण कोमल साहिबु जेको आहे 1936 में कंडियारे में पैदा थियो, ठीकु आहे। किथे पैदा थियो? कंडियारे में। लेकिन जॾहिं पाकिस्तान ऐं इंडिया धार थिया 1947 में, त हीअ इंडिया हलियो वियो ऐं उते जेको आहे मरण ताईं, पंहिंजी वफ़ात ताईं उते ई रहिया, ठीकु आहे।
ऐं वफ़ात थी आहे साईं जन जी 23 डिसंबर 2014 में न्यू दिल्ली में। ठीकु आहे। हाणे ही केरु हुयो? लक्ष्मण कोमल हुयो केरु? नाटक नवीस हो, मुतरजुम हो, तर्जुमा कंदो हो, शाइर हो ऐं सहाफ़ी बि हुयो। ठीकु आहे। हाणे कुझु किताब हिते मां हुनजा मैंशन कया आहिनि। उन्हनि में किताबनि में नओं सुबुह, हाणे इहो जेको रूसी शाइर आहे हिकिड़ो व्लादिमीर मायाको वस्कीअ, उन जी शाइरी आहे, उन जी शाइरी खे जेको आहे हिन ट्रांसलेट कयो सिंधी में ऐं नालो ॾिनई नओं सुबुह। ठीकु आहे। उन खां पोइ जीअ झरोका, इहा शाइरी जो मजमू आहे हिन जो। मेरी चादर, इहो बि हिकिड़ो नाविल आहे, उन जो तर्जुमो कयो अथई सिंधी में। ॿियो काक छॾे विया कुंड ते, इहो बि हिन जो किताबु लिखियलु आहे। उन खां पोइ सुवालु पुछा कयो वियो त सुर कापाइती मां के बि 2 बैत ॿुधायो। हाणे इन जो मां न लिखियो आहे, छो त चवंदा आहिनि न त का शइ जॾहिं कंहिंखे लिखी ॾियो त उहो माण्हू हेरको थी वेंदो आहे ऐं पोइ उनखे फॉलो कंदो आहे। हाणे सुर कापाइती में छा आहे, तव्हांखे जेकॾहिं इंटरव्यू तव्हां ॾियण जी तयारी करे रहिया आहियो त सुर कापाइती या को ॿियो सुर जेके आहिनि मशहूरु आहिनि, उन मां हिकु 2 बैत तव्हांखे यादि हुजनि, पर बैत उहे यादि कजो जंहिंजी सम्झाणी बि तव्हांखे अचे, जंहिंजी माना उते तव्हां तशरीह बि करे सघो, सम्झाणी करे सघो, उनखे सम्झाए सघो। हीउ हुयो इंटरव्यू नंबर 5। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।